नाज़रीन, खानवाड़ में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे जान निसारनि पारां ॾिनल लाज़वाल क़ुर्बानियुनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां पेश आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुर्तज़ा बोयो जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुलु, जीअं त मुहर्रम हराम जो महीनो शुरू थींदे ई दुनिया भर जी खानवाड़ शहर में भी करबला जे शहीदनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन जे जान निसारनि पारां ॾिनल लाज़वाल क़ुर्बान खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां असां कुझु हिते मोमिन आज़ादार मौजूदु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असां जीअं त पहिरीं मुहर्रम हराम खां वठी स्काउट जा दोस्त ऐं असां सां सिंध गवर्नमेंट ताउन में हूंदी आहे। असांजा दोस्त तक़रीबन 50 जे लॻभॻि आहिनि जेके असां सां सुठे ताउन में हूंदा आहिनि ऐं असां सां बहितरीनु जुलूस थींदो आहे। जिते भी असांखे का अहिड़ी तकलीफ़ थींदी आहे असां सां गवर्नमेंट ताउन कंदी आहे। पूरे दुनिया जी खानवाड़ में भी आज़ादारी ऐं मजालिस जो सिलसिलो जेको आहे उहो हलंदड़ आहे। रोज़ाना जी बुनियाद ते असां वटि मरकज़ी इमाम बारगाह खानवाड़ में मजालिस अदा थींदी आहे। उन खां बाद मातमी जुलूस भी निकिरंदो आहे। अॼु 8 मुहर्रम जे हवाले सां असां वटि सालाना मौला अकबर अलैहिस्सलाम जी मेहंदी जो प्रोग्राम जेको आहे ऐं ताबूत बरामद थींदो आहे, जेको शाम क़रीबा वारी इमाम बारगाह खां मरकज़ी इमाम बारगाह ताईं मातमी जुलूस जी सूरत में ईंदो आहे। नाज़रीन, असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।